अस्सलाम वालेकुम। ये अयाज़ जो अठो मेलो आहे, हिन में आर्ट गैलरी लॻल आहे। आर्ट गैलरी जो अॼु कमु ख़तमु थियो आहे ऐं अॼु छा थियो आहे, मनोहर मैसर जेका सेक्रेटरी आहे कल्चर डिपार्टमेंट जो सिंध जो, हुन अची सर्टिफिकेट डिस्ट्रीब्यूट कया। ऐं सां गॾु प्रोफेसर डॉक्टर सईद आहे जो डायरेक्टर आहे आर्ट इंस्टीट्यूट डिज़ाइन जो, ऐं साईं नेमत खिलजी साहब आहे जेको प्रोफेसर आहे आर्ट एंड डिज़ाइन। इहो जेको एक्सेप्ट कयो वियो उहो फाइन आर्ट्स डिपार्टमेंट यूनिवर्सिटी सिंध जी तरफ़ां कयो।
Thank you.